नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला नालो अथसि। निमाज़ ते ईंदो हो, पोइ नंढड़ो पुटड़ो बि गॾु ईंदुसि, अब कुल्हे ते खयो ईंदुसि, पोइ हे बि जो निमाज़ में हथ ॿधी बीहे तो नंढड़ो बि भरिसां हथ ॿधी बीहे, हे बि सजदो रे तो बि सजदो रे। अब हिकिड़ो जेको आहे न पाण कुतनि जो शौक़ीन हूंदो न, त उनजो पुटड़ो छा कंदो, घर में ॾिसंदो त अबो कुतनि जो शौक़ीन आहे, पोइ उहो छा कंदो जो पंहिंजे अबे खे ॾिसी करे हे बि वेठो गुलर धारींदो, जे पियो कोकड़ी अथसि ऐं कुकड़नि जो शौक़ीन आहे त उनजो घर जा अज़ ख़ुदि तव्हां ॾिसो त माहौल त उन्हनि जा नंढड़ा पुटड़ा हूंदा न, पोटड़ा पुटड़ा उहे वेठा चूरा धारींदा, ईअं आहे की न? जे पियो जुआरी हूंदुसि त नंढड़ो पुटड़ो वेठो पतनि जी वेठो पियो, माचीस वारनि जी बि वेठो पियो रांदि खेॾंदो, जहिड़ो माहौल हो ईअं उन सहाबी जो माहौल हो। निमाज़ पढ़ण त पुट बि बीठो पियो निमाज़ पढ़ेसि, ईअं की न? साहबी निमाज़ पियो पढ़े, बचड़ो गॾु निमाज़ पियो पढ़ेसि। हिकिड़े चकर निमाज़ ते जो आयो, उहो नंढड़ो ॿारु गॾु कोन हुउसि, जल्दी मोटी घर वियो। नबी साईं फरमायो, ॿुधो साहबियो, जियो सोना नबी आहे साहबियो, ॾियो ख़बर अॼु अब्दुल्ला जल्दी घर वियो। साहब अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल, ओ साईं, साईं जेको रोज़ानो नंढड़ो छोकिरो कुल्हे ते खयो ईंदो, सोना नबी इहो नंढड़ो पुटो वफ़ात करे वियो। नबी साईं फरमायो, वञो अब्दुल्ला खे वठी अचो। उन अब्दुल्ला खे वठी आया। नबी साईं फरमायो, ऐ अब्दुल्ला ॾे ख़बर अॼु ॾाढो ग़मगीन तो ॾेखारजे। अर्ज़ कयो, मुंहिंजा सोना नबी साईं ॾाढो दर्द थी पियो आहे। ऐ अब्दुल्ला ॾे ख़बर छा थियो आहे? अल्लाह जा रसूल, साईं हिकिड़ो पुटड़ो मूंखे रब ॾिनो। ऐ सोना नबी जॾहिं निमाज़ ते ईंदोसि कुल्हे ते खयो ईंदोसि। ओ अल्लाह जा रसूल, साईं मां निमाज़ में बीहंदोसि त पासे में बीठो हूंदो। ओ सोना नबी, साईं हाणे जॾहिं निमाज़ ते थो अचां कुल्हो ख़ाली थो ॾिसां, सोना नबी निमाज़ ते थो बीहां, ओ मुंहिंजे पासे में पुटड़ो नज़र अचे ई कोन थो। अल्लाह जा रसूल यहाँ डरी थो पए। साईं आए बच्चो औलाद प्यारी आहे कि न? अर्ज़ कई, अल्लाह जा रसूल, जॾहिं सुम्हंदोसि त इहो पुटड़ो सीने ते सुम्हंदो। सोना नबी जॾहिं निंड पइजी वेंदो पोइ पासे में सुम्हारींदो मांसि। साईं जॾहिं घर तो वञा, बिस्तरे ते तो अचां, बच्चे खे नथो ॾिसां, सोना नबी दिलि फाटी थी पए। नबी साईं फरमायो, अब्दुल्ला जी सोना नबी, ऐ अब्दुल्ला तोखे ख़ुशख़बरी ॿुधां, साईं दिलि जाए तॾे मां जो चयां भुरी पियो आहे। नबी साईं फरमायो, ऐ अब्दुल्ला जी सोना नबी, ऐ अब्दुल्ला ये मासूम ॿार जेको तोखूं जुदा थी वियो आहे, ऐ अब्दुल्ला क़यामत जे ॾींहुं ईंदो, तुंहिंजे ऐं तूं पंहिंजी अमड़ जे दामन खे पकड़े बीहंदो, अल्लाह जे आॾो फरियाद कंदो, ऐ रब करीम, ऐ अल्लाह मूंखे अबे अमड़ जो प्यार नसीब ई न कई। ऐ मुंहिंजा रब, मां त गुनाह कोन कया, अल्लाह मूंखे त मासूमियत में घुराए वरिती। ऐ रब अॼु मां मासूम जी सदा क़बूल कर, मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर त जन्नत में वठी वञ। नबी साईं फरमायो, अब्दुल्ला जी अल्लाह जा रसूल फरमायो, अब्दुल्ला जेसि ताईं इहो तव्हांजो पुटड़ो तव्हां पियो माउ खे माफ़ी न ॾियाराईंदो, एसि ताईं चुप न कंदो, अल्लाह वटि हुजत पयो कंदो, तव्हांजो जन्नत में वठी तव्हांजी जान छॾाईंदो। त साहबी वेठा, साहबिन अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल, साईं इहो ख़ुशख़बरी रुगो अब्दुल्ला जे लाइ या ॿियनि जे लाइ बि? नबी साईं फरमायो, ॿुधो कलमे वारो दुनिया वारो, जंहिंजो बि बच्चो बालिग़ थियण खां अॻु में गुज़ारे थो वञे, उहो क़यामत जे ॾींहुं पंहिंजी पीउ माउ जे लाइ सिफ़ारिश कंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं सिफ़ारिश कंदो।